मुझा वाजबी काबिल एहतराम हिन मच कचहरी के रचाईंदड़ हेतरनि दोस्तनि खे गॾाइण कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। साईं रईस गुलाम हैदर जे सचाई सजणनि जे इश्क जी साबूती मिली तमाम पारो तमाम सी पर तमाम सजण गुलाम हैदर जे सॾ ते पंहिंजा घरड़ा छॾे बिस्तरा छॾे हेड़े पारे में आया आहिनि। यकीन नाहे त इहा गुलाम हैदर जी उन सां मोहबत आहे हुननि जो इश्क आहे। उहे सजण साईं गुलाम हैदर मिड़े खीरू लहणनि उन मिड़नी सजणनि खे जेके मिज़बान आहिनि महिमान आहिनि इन इलाइक़े जा रवासी आहिनि नात ख़ान आहिनि हाफ़िज़ आहिनि आले इल्म आहिनि मुंहिंजा उस्ताद सुगर साहिबान आहिनि मिड़नी खे अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। साईं खोड़ सारियूं असांखे नात ख़ान सुगर सोहणा ॻाल्हियूं ॿुधाए विया आहिनि पर भिटाई साहब जो बैत आहे त साईं मोखी मतारा गॾा फका मथा उन्हनि जूं मज़ारूं आहिनि उहो मेवल साईं उन कंहिं वक़्त में समन जो दौर हो हिकिड़ी मोखी औरत शराब ठाहींदी हुई पर उन वक़्त में एतिरो कोन हो पर उन वक़्त में हुन जो कर्तब वॾो हो। वो दुनिया जे अंदरि जिते जिते ॻाल्हि हूंदी हुई सांगे करे बि उन मोखी वटि ईंदा हुआ छलाईंदा हुआ त मैं जेको मत असांखे प्यार 6 महीना उनजी पठी हलंदी हुई 6 महीना उनजी पठी रहंदी हुई। उनजो सबबु छा हो कन मूर्खनि ईअं ॿुधायो आहे त उनजो सबबु इहो आहे त उन भठीअ जे शराब जे ठाहिण जूं शयूं महिरबानी साईं उन मुदमी खे घटि मिलंदियूं हुयूं उन जे सबबु करे उहा भठी 6 महीना बंदि रहंदी हुई। हाणे भठी बंदि थी आहे त 2 समा 2 सूमरा 2 चन्ना 2 चम्हाण मोक्ष घर मेहमान आया ॼणा 8 ॼणा आया। हाणे उन मोक्ष खे चऊं त असां तुंहिंजो नालो ॿुधी परे खाया आहियूं माई असांखे को मए जो मत प्यार को मोक्ष चयो त तव्हांजे नाम दा सदको अञा भली आयो इहो मुंहिंजो धंधो आहे मुंहिंजी रोज़ी आहे पर बाबा भठी मूं बंदि करे छॾी आहे अॼु उहा शइ मूं वटि न आहे। ही वेचारा थी पिया बाबा कुझु ॾिस भागे जा भाड़ खाली न हूंदा आहिनि असां जो आया हूं भला घणो न त थोरो रुगो तुंहिंजे हथ जो सवाद त वठूं हेॾो नालो आहे त ॾिसूं त मोखी तूं छा थी पचाई। मोखी जो उथी हीअं हथड़ो हणंदी आई त हिकिड़े मट में शराब पियो पर उहो मची रची मस्त थी वियो आहे। हुनखे ख़बर न हुई त हिन जे अंदर को छा आहे शराब आहे बसि रखे मची वियो आहे। हुनखे खणी प्यारियूं हू मोकिले हलिया विया पर हुननि खे कैफ़ नशा ॾाढा नींहं जा ज़बरदस्त थी विया पर ॾींहं ॻढ़ण लॻा करी वठ साईं त हाणे उहे ॾींहं थियनि जेके मोखीअ जे भठी हलण जा त असां वरी वञूं ऐं इहो मए जो मत जेको मज़ो वठूं। जॾहिं मोटी ही अचण वारा थिया ऐं मोखीअ जे भठीअ जो टाइम थियो त उन थांवनि खे जीअं होटल ते कोप हंडा पंहिंजा साफ़ कंदो आहे त हू वरी थांव साफ़ करण लॻी साफ़ कंदी कंदी उन मट वटि पहुती उनखे साफ़ कंदे जो हथ ईअं त उन मट मां नाक जे कणंगो निकिरी आयो नाक जो कणंगो जी जी पर नाक कहिड़ो उन भिटाई साहब चयो आहे त जंजा अरो में ओतारा तंजे विह जो वर्णो नी ॿियो
बेटा भला जो क़िस्म तो ॿुधाए त जिते असांजे सिंध जो इलाइक़ो विचोलो आहे उन जे थर ऐं कच्छ जे बला जो वॾो फ़र्क़ु आहे केतिरो जंहिंजा अरो में ओतारा तंहिंजे विह जो वर्नोनी ॿियो परे या पथर त नाकनि जो निहो जे मथा पेर पियो तंहिंजो कंडो ई कमु करे मथा पेर पवंदो त कंडो पंहिंजो वाक़फ़ कराईंदुसि त मां हिन शइ जो आहीं उहो कंडो हिन कढियो मोखे चो त मूं त वॾो ज़ुल्म करे छॾियो ही 8 वक़्त जा सालार मूं मारे छॾिया माण्हू जो ॾाढो क़दुरु हो अॻ में पर हाणे छा थिए मरी विया छुटा दाहकू कब कान थी आहे ख़बर न पई अञा इन वीचार में बठी ने बिस्मिल्लाह करे शुरू कई त उहे 8 ई ॼणा हिन वटि अची विया मोखे चो ही मुआ न आहिनि नहीं जरान अची विया मोखे हिननि खे तमामु भलीकार कई ऐं मोखे खे हिननि चयो मोखी मथ पियार मोखी मथ पियार ऊंचो ऊंचे को मट मां ॾींदे ॾातारनि खे विथी बि जुमवार ही खणी सरदार अॼु न अंगण तुंहिंजे आया वाह 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 मोखे देर न के बिस्मिल्लाह करे हुननि खे शराब पीअण जा इंजाम हुननि पीतो पर उस्ताद मोहम्मद न उहो मैं मां मज़ो मज़ो हिननि खे न पियो अचे बाबा ही न प्यार न जेको असांखे प्यारो हुई असांखे उहो प्यार 6 महीना त असां ॾींहं ॻणिया आहिनि उन जे लाइ हिन वरी हुननि खे मुतमैन करण लाइ वरी ॿिए मट मां वरी टे मट मां हुन आख़िर मजबूर थी रड़ कई त मोखी बराबरि तूं असांखे ॾी थी मैं जो मज़ो मज़ो जो जेको आहे सो फ़र्क़ु आहे हू मट जो ॿियो आहे हिन मट जो ॿियो आहे वट वटीअ जी मेवा साईं वट वटीअ जी पर हू मटीअ मध ॿियो हू जेको असांखे प्यारो उहो अञा को ॿियो वट वटीअ जी पर मटीअ मध ॿियो कदुरु कैफ़ गिलाल जो पिया कनि पियो दुरुस्त अचनि दुकान ते कंध क़बूल कयो सुरहासर ॾियो पिया चखीन सुरक वा सैयद चए सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान साईं हिकिड़ो थोरो ये ॼाण आहे असांजो साहब आहे हाणे मोखीअ ॾिठो त ही मुड़नि नथा मरी बि कोन विया आहिनि बची विया आहिनि मां हिकिड़ी ॻाल्हि कया आहिनि त भाउ मुंहिंजो कमु इहो आहे मुंहिंजो शराब इहो आहे उन में असुल ॿी शइ हुई जंहिं अव्हांखे नशा ॾिना आहिनि हाणे ॿुधाइनि थी त मोखीअ जे मट में कोचे श्री सप पियो वाह वाह मोखीअ जे मट में कोचे श्री सप पियो कज़ा कमु कयो कोन्हे ॾोह गुलाड़ जो मोखीअ संदे मट में कोचे ज़हर सरो पीअंदे पोशीदन खे पियो कीन परो मथो महायन जो कयो गहर गरो थियो खेप खरो कहे जह जो गहर गंगाटिया अमा के उन्हें जा नशा हा बाकी बाबा मुंह जो शराब इहो ई आहे जे हां असा वो ज़हर पीतो हो मेवा सही 8 जा दम परवाह थिया बेटा साहब तो पहुंच चवे त सरे कीन कयो ने जो ज़हर कुछ को न कयो ने सरे की न कयोन वेण मोखीअ जे मारिया कोजे सुखन कलाल जो पिते ते पियोन से तिहा पो थियोन मरण मतारन खे